लीडर टीवी में एक दफ़ो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं डॉक्टर सुलेमान शेख साहब सां जारी आहिनि ऐं पाण जनाब डॉक्टर सुलेमान शेख साहब लियाकत मेडिकल कॉलेज हाणे जामशोरे में रहणु शुरू कयो ऐं जॾहिं साईं जन उहा दाख़िला वरिती तॾहिं वञूं टके 4-5 साल 6 साल थी विया हुआ ऐं 7 साल थी विया त आउं डॉक्टर साहब खां उन दौर जी यादगिरियुनि जे हवाले सां हीअ ॻाल्हि पुछणु चाहींदुमि त वन यूनिट जे हवाले सां अव्हांखे जेके बि यादगिरियूं आहिनि वन यूनिट जे हक़ में वन यूनिट जे ख़िलाफ़ मेरिट डीमेरिट्स मुख़्तलिफ़ आबादियुनि जा जेके ख़्याल आहिनि उहे जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। साईं ॾिसो न, असां पहिरियों जेको अहसासु थिए थो सो दाख़िला वक़्तु थिए थो। असां मेडिकल कॉलेज में दाख़िल थियासीं त असांजी मेरिट जेका हुई सा सॼे मग़रबी पाकिस्तान जे लेवल जी मेरिट। नतीजे तौरु असांजा काफ़ी साथी हुआ जिन जा सुठा परसेंटेज हुआ, छाकाणि सेकेंड क्लास आयासीं ऐं पंजाब में मार्कूं जेके से तमामु सखावत सां मिलंदियूं हुयूं ऐं उते फस्ट क्लास तमामु घणा ईंदा हुआ, असां वटि कोन ईंदा हुआ, छाकाणि असांजी जेका हुई बॉम्बे यूनिवर्सिटी वारी तरबियत हुई। हिते सभु माण्हू बॉम्बे यूनिवर्सिटी सां मुलाक़ो त उते माना परसेंटेज घटि थींदो। हाणे असां ॾिठो त 80-60 मां सिर्फ़ु 15 छोकिरा छोकिरियूं गॾु करे मेडिकल कॉलेज में दाख़िल थियासीं पंहिंजे साल में 1961 में। हाणे मूंखे ॿुधायो त असांजो मेडिकल कॉलेज जेको असांजे सिंध जो मेडिकल उनजी साईं कुल एनरोलमेंट घणी थींदी हर साल? जी सर, कुल एनरोलमेंट घणी थींदी हर साल? सर असांजे साल 60 हुई। 60 उन मां 15 सिंधी हुआ, 25%। त पोइ ॿिए साल सीटूं वधाए 100 कयूं पर बहरहाल ऐं फीडिंग कॉलेज इहे ई हुआ। हा साईं, मुमताज़ ज़ुबैदा ऐं काली मोदी। साइंस कॉलेज इहे हुआ बस। ॿियो कराची में हो त कराची, ॿियो अची वियो वेस्ट पाकिस्तान में सॼो। पोइ वन यूनिट हुजण जे करे तव्हां ओपन हुआ मेरिट, सॼे पाकिस्तान जा माण्हू दाख़िला वठी पिया। माना त जेका परसेंटेज ठहंदो हो न सो उन जो सॼी लिस्ट यकी ठहंदी हुई। पोइ उन माण्हुनि खे ऑफर लेटर्स वेंदा हुआ एरिया वाइज़, डिवीजन वाइज़। तॾहिं उहे डिवीजनल सेटअप हो त असीं हुआसीं हैदराबाद डिवीज़न। ख़ैर सो इहो हिकिड़ो अजीब क़िस्म जो साइकोलॉजिकल हिकिड़ो असांजे मथां शिकंजो हो, ईअं महसूसु कंदा हुआसीं असीं। ॿियो त उस्ताद घणो करे सभु ॿाहिरियां हुआ, को लोकल उस्ताद डेमॉन्स्ट्रेटर को हिकिड़ो अधु बसि। उहो छो भला साईं? साईं छाकाणि सॼी रिक्रूटमेंट त लाहौर में थींदी न साईं। सॼी मेरिट वेस्ट पाकिस्तान जी। असांजो माण्हू मुश्किल सां मथे अची सघे त पोइ वञी दुनिया बदिली आहे न साईं। जेका अॼु जी दुनिया तव्हां ॾिसो था सा त पोइ डेवलपमेंट। इहा माना हिन नए नस्ल खे त ख़बर बि न हूंदी त थियो छा आहे, छा थियो। पोइ वन यूनिट जा हामी ख़िलाफ़ उहे छा थियो, कुझु यादगिरो? वन यूनिट जे ख़िलाफ़ उन वक़्त बि मूवमेंट शुरू थी, पर छा हो त 58 खां वठी मार्शल लॉ अची ऐं मार्शल लॉ तमामु सख़्तु मार्शल लॉ। अच्छा, जनरल अयूब ख़ान जी, जंहिंमें शहरनि खे रस्ते ते मोचड़ा आणणु, ई करणु, हू करणु, बेइज़तियूं करणु ऐं ॿिए क़िस्म जूं नंढनि वॾनि वाक़िअनि ते जेको सो वॾी सख़्ती कई वेंदी त माण्हू वीचारा ॾिजी विया त को बि कंहिं बि शइ ते ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हो। ऐं सियासी पार्टियूं असां वटि उन वक़्तु जे तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी मुस्लिम लीग हुई, ॿी रिपब्लिकन पार्टी हुई। सिंध में का बि अहिड़ी पार्टी कान हुई। GM सैयद मुसलसिल जेल में रहियो, को सिंध जो आवाज़ कोन। त
ये सभु हालतूं अहिड़ियूं सियासी तौर कंहिं क़ौम खे वॉइसलेस करे छॾियो आहे, बिना आवाज़ जी करे छॾिजे, त असां पाण खे वॉइसलेस ते महसूसु कयूं। असीं नौजवान शागिर्द हुआसीं, असीं कुझु कोन था करे सघियासीं, पर इन खां पोइ असां शागिर्द मूवमेंट में मुंहिंजो वॾो हिसो रहियो लियाकत मेडिकल कॉलेज में, ख़ुशूसन छाकाणि जनरल सेक्रेटरी थियुसि। जनरल सेक्रेटरी जे एंड में हिकिड़ो वाक़ियो थियो। उहो वाक़ियो थियो त असां वटि हैदराबाद शहर जा छोकिरा, जंहिंमें सिंधी ॻाल्हाइण वारा बि उर्दू ॻाल्हाइण वारा सभु हूंदा हुआ, उहे बसनि वसीले ईंदा हुआ सुबुह जो ऐं शाम जो वापसि वेंदा हुआ। कर्नल नजीब साहब हुकुम कढियो, माशाअल्लाह। कर्नल नजीब कॾहिं खां कॾहिं ताईं रहियो? साईं 63 खां जेको 66 ताईं। 3 साल बसि? बसि। पोइ उनजो असरु त ईअं थो लॻे ॼण 3 सदियूं उनजो असरु रहियो आहे। हा, 12 63 में उहो आयो, ऐं पर हुन कमु सुठो कयो, हुन में कोई शक कोन्हे। ही वॉज़ डेवलपमेंट साइड ते। डेवलपमेंट साइड ते, पर हुन जा हिकिड़ा सख़्तु क़िस्म जा सख़्तगीर कानून हुआ। जीअं हुन इहो फ़ैसिलो कयो त बाबा हाणे को बि शहरी छोकिरो कोन हूंदो, सभु हासिल में रहंदा। अच्छा, हाणे हिकदमि नादरी हुकुम थी वियो, बसूं बंदि थी वियूं। हाणे बसुनि में जेके छोकिरा छोकिरियूं हैदराबाद शहर जा ईंदा हुआ, से सभु साईं SRTC में पिया अचनि। डे स्कॉलर्स जेके बि हुआ। डे स्कॉलर्स। हाणे जेके SRTC जूं बसूं हुयूं, उन में आम माण्हू बि चढ़ंदा, लोफर लड़ो बि चढ़ंदो, छोकिरियुनि सां तंग कंदो, इहे वॾा मसाइला थिया, हादसा थिया। आऊं तॾहिं जनरल सेक्रेटरी हुउसि। स्टूडेंट्स यूनियन जो स्टूडेंट्स मूं वटि आया नेचुरली, ऐं हैदराबाद में असां पढ़ियासीं त मुंहिंजा त के क्लासमेट, के मुंहिंजा सीनियर, के जूनियर, असां सां ई जुट पई थिए। ऐं वियुसि कर्नल वटि। मुंहिंजा कर्नल सां ॾाढा सुठा तालुकात हूंदा, छाकाणि मूं काफ़ी डेवलपमेंट में हुनजो साथ ॾिनो। त मूंखे चई कैसे आहे? मूं चयो साईं हीअ ॻाल्हि आहे। चई हूअं त आऊं तोखे चवंदो हुउसि त कुर्सीअ ते वेह, पर अॼु तूं अहिड़ी ॻाल्हि खणी आयो आहीं जो आऊं तोखे कुर्सी ऑफर कोन कंदुसि। माना हुन पंहिंजी नापसंदीदगी ॾेखारी सख़्तु क़िस्म जी। मां चयो साईं ॻाल्हि इहा आहे त शागिर्दनि खे तकलीफ़ आहे, ऐं तव्हां कुझु अरिसो उन्हनि खे ॾियो त जीअं हू आराम सां शिफ्ट थी सघनि, छाकाणि सभिनी खे इकोनॉमिकल प्रॉब्लम्स आहिनि। चए मुझे समझाने की ज़रूरत नहीं है, मैं समझा हुआ हूँ, जो मैंने कहा है वही होगा। कानून साईं माशाअल्लाह जी। मुंहिंजो साईं पोइ असीं हड़ताल ते वेंदासीं। चई आयोसि? हा, चई आयोसि। चई ठीकु आहे, देखता हूँ तुम्हें। असां हड़ताल ते हलिया वियासीं, बरोबरि थी वियो। ऐं तॾहिं जेको सो असांजो डिप्टी कमिश्नर दादू जो हूंदो, असांखे सपोर्ट कंदो, लुक आफ्टर, त उन हिकिड़ो पंहिंजो असिस्टेंट कमिश्नर मोकिलियो। कहिड़ो साईं दादू जो? दादू जो डिप्टी कमिश्नर तॾहिं मूंखे यादि कोन थो पवे। ऐं बाक़ी असिस्टेंट कमिश्नर बलदेव मथराणी साहिबु असां वटि आयो, जंहिं अची असां सां ॻाल्हियूं ॿोलियूं। बलदेव मटलाणी? मथराणी, हा, लाड़काणे वारो? हा, अलाए किथे जो। हा, अच्छा, बलदेव मथराणी। सो बहरहाल उहो मथराणी साहिबु आयो, उन तमामु भलो माण्हू हो, ऐं उन सां असां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। असां हुन सां ॻाल्हि कई, हुन चयो त हा इहा ॻाल्हि त सही आहे, ऐं बि इहा ॻाल्हि मञा थो, छाकाणि त शागिर्द असां हिन में कंहिं हिकिड़ी धुर जी ॻाल्हि कान्हे, पर जेके बि शहर में रहनि था, सिंधी आहिनि या उर्दू स्पीकर आहिनि या केर बि आहिनि, पंजाबी आहिनि, उन्हनि खे राइट ॾियो ऐं उन्हनि खे अचणु वञणु ॾियो। सो ख़ैर फ़ैसिलो थी वियो साईं, फ़ैसिलो थी वियो, लिखत में फ़ैसिलो थियो। मूं चयो साईं इन ते कर्नल बि सही करे ऐं सरकार उन ते ठपो हणे, डिप्टी कमिश्नर सही करे ॾे त जीअं हू फिरे, छाकाणि फिरी वेंदो। ऐं वाक़ई थियो बि ईअं, फिरी वियो। साल खां पोइ वरी फिरी वियो, ऐं साल खां पोइ असां 4th ईयर ॾेई आयासीं फाइनल ईयर में। ऐं उन ज़माने में थी 65 जी लंघ, 65 जी जंग थी वई त इमरजेंसी थी वई, हिकु मुसीबत थी वई ॾाढी। हाणे 65 में त असां कुझु कोन कयो। 66 में वरी इहो मसाइलो थियो।
मसालो थियो त हाणे हिन ते वरी हड़ताल वरी शुरू थी। हाणे हिन यूनियन ख़तमु करे छॾी। यूनियन ख़तमु करे हिन चयो त यूनियन न रहंदी, पर यूनियन जो इलेक्शन सिस्टम खे हिन तब्दील कयो ऐं हिन चयो त हाणे जेको छोकिरो पहिरियों नंबर ईंदो क्लास में उहो इलेक्शन लाइ बीह सघंदो। पहिरें ॿिए माना मेरिटोरियस जेके बि आहिनि मेरिटोरियस उहे बीहंदा। न चवंदी उहे पढ़ाकू छोकिरा हुआ, असां जहिड़ा लोफर त कोन हूंदा। सो ख़ैर बहरहाल जॾहिं उहे असांजा दोस्त अची विया ऐं पर गोड़ फसाद घणो थी वियो। जनरल बॉडी थी। जनरल बॉडी चयो त असीं पंहिंजी एक्शन कमेटी था ठाहियूं। एक्शन कमेटी में चेयरमैन थियो असांजो चेयरमैन आऊं थी वियुसि। ॼाणा फाइनल ईयर में ऐं सेक्रेटरी थियो ग़ुलाम मुर्तज़ा बुरगड़ी साहब, GM बुरगड़ी मशहूरु माण्हू। सो अहिड़े नमूने सां जीअं जॉइंट सेक्रेटरी थियो डॉक्टर कामिल राजपर, त अहिड़े नमूने सां असां पंहिंजी एक्शन कमेटी ठाही ऐं एक्शन कमेटी जो ठाही त अञा मसरूर न आयो आहे। इन में मसरूर आयो कमिश्नर। अच्छा, मसरूर कमिश्नर आहे ऐं जेको आसिफ़ फसीउद्दीन वर्दक आहे डिप्टी कमिश्नर। जेको पोइ सेनेटर ऐं तहरीक इस्तक़लाल कोइटा वारो हा उहो तव्हांजो DC आहे। हा उहो DC थी आयो। उहो DC थी आयो त उनखे त सियासत जो बि चस्को लॻल हो ऐं LLB पास बि करे आयो हेॾां होॾां। उहो साईं सियासी माण्हू हुजण जे नाते उहो डाउन टू अर्थ हुयो। हा 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 बिल्कुलु आयो। मूं वटि आयो मुंहिंजे कमरे में हिकिड़ी राति जो देरि अच्छा सां। अच्छा 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 राति जो थी मूंखे उथारी निंड मां। मूं साईं ख़ैरु आहे चए बसि मैं हाणे हू आयो मुंहिंजे कमरे जी जेका असां झड़ती करणु सो कर्टसी जे नाले में झड़ती। हा झड़ती चइजे जीअं। सो इन्वेस्टिगेशन करण लाइ सो अचण सां मुंहिंजो अची खोलियईं इहो जेको कबट खोलियईं त उन में मुंहिंजा 2-3 शलवार कमीज़ूं पयूं। उन ज़माने में आउं खदर जा कपिड़ा पाईंदो हुउसि। सो उहे पिया हुआ ऐं 2-3 किताब आउं ब्रिटिश काउंसिल मां उधारा वठी ईंदो हुउसि। मूं वटि पैसा ई कोन हूंदा, ग़रीब माण्हू हूंदो। मेडिकल जा किताब एॾा महांगा किथां वठां। त ॿारहं हिकिड़ी जेका खट मिलियल हुई उहा पई हुई बसि कुर्सी ऐं मैस, ॿियो मिड़े थियो। ख़ैर असां वटि ॿियो को फर्नीचर कोन। सो आयो त मूं चयोमांसि साईं तूं थी वेह कुर्सीअ ते, आउं तो विहां खट ते, ॿुधाए हुकुम कीअं अचणु थियो आहे। चई बस मैंने कहा आज आपसे मुलाकात करूं। मुझे नहीं आप आए किसी और मकसद से हैं, बहरहाल ॿुधाए। सो वेठो ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। पोइ मूं वरी सॼी ॻाल्हि सम्झाईमांसि ऐं हिन मूंसां मञियो त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे ऐं आउं बि स्टूडेंट लीडर रहियो आहियां बराबरि ऐं इहा ॻाल्हि ग़लति आहे। मूं चयो साईं मूं हुन खां पोइ पाण पुछी ॾिसो त मूं कॾहिं का मसइलो क्रिएट कोन कयो आहे, पैसो कोन खाधो आहे। जेके फंक्शन्स थिया आहिनि सॼी तारीख़ में मूं घटि में घटि पैसे में कमु कयो आहे ऐं पाण ख़ुदि मूंखे एप्रिशिएट कंदो रहियो आहे। ऐं हाणे हिकिड़ी जेन्युइन ॻाल्हि ते अड़िजी बीह रहियो आहे। सोचियो सो बहरहाल साईं उहो जहिड़ो तमामु वॾो थियो। इन में असीं जेल बि वियासीं, रस्टिकेट बि थियासीं। तव्हांखे साईं जेल पोइ था मोकिलियो, हिकिड़ो वक़फ़ो वठूं, वक़फ़े खां पोइ पाण इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं जेल जे बारे में तफ़सीली ख़बरचार कंदासीं। नाज़रीन असां सां गॾु रहिजो ऐं ईंदड़ वेख में असां डॉक्टर सुलेमान शेख साहब सां जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे कंदासीं, अवां सां शेयर पिणु कंदासीं। वॾी महिरबानी।